उमरकोट मैनेजमेंट डेवलपमेंट फाउंडेशन AMDF पाकिस्तान पॉवर्टी एलिवेशन फंड PPEF जे सोशल सर्विस ऐं मौसमी तब्दीली जे रेज़िलेंस प्रोजेक्ट जे तहत उमरकोट ऑफिस में हिकु ॾींहं जी कुदरती आफ़त सां मुंहुं ॾियण लाइ कम्युनिटीज़ जी तंज़ीमुनि लाइ आफ़त जे ख़तरे जे इंतज़ाम बाबति तरबियत जो हिकु कामयाब प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। हिते तरबियत हासिल करण वारी तंज़ीमूं पंहिंजे इलाइक़े में निमाया ख़िदमतूं अंजाम ॾींदियूं। PPEF ऐं AMDF हिन सिलसिले में यूनियन काउंसिल चयो जाड़ी जे माण्हुनि खे भरपूर तरबियत मुहैया करे रहिया आहिनि। जी मौसमी तब्दीली ऐं कुदरती आफ़त सां मुंहुं ॾियण लाइ मक़ामी सतह ते हिकमत अमली ठाही वञे। प्रोजेक्ट मैनेजर आलमगीर बलाल तफ़सील मूजिब हिकु ॾींहं जी तरबियत जी सेशन जो मक़सद कम्युनिटीज़ जे तंज़ीमुनि खे आफ़त जे ख़तरे जे इंतज़ाम बाबति क़ाबिल बणाइणु आहे त जीअं उहे पंहिंजे कम्युनिटी में वञी पंहिंजे माण्हुनि खे रहनुमाई करे सघनि। हिन तरबियत जे सेशन में शुरका इहो चयो त असां हिते इंतहाई मुफ़ीद मालूमात हासिल कई। ख़ासि तौर ते ज़िला उमरकोट जे पसमानदा इलाइक़नि जी मसइलनि ऐं उन जे हल लाइ निमाया कोशिशुनि ते ज़ोर ॾिनो वियो। तक़रीब जे दौरान शुरकान में सर्टिफिकेट तक़सीम कया विया ऐं अज़म कयो वियो त नौजवान मर्द ऐं औरतूं मिली करे पंहिंजी बिरादरी जी तरक़ी ऐं तामीर लाइ कमु कंदा। रिपोर्ट डॉक्टर रेमलाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ।